जी नादरीन, नसरुल्लाह जरवार जो सलाम अर्ज़। नादरीन, अज असांजो सफ़र टंडो बागो खां सिंध जे क़दीम वैकरे हाकड़े ऐं पुराण जे कंधी ते मौजूद तारीख़ी माग वंगो ॾांहुं आहे, जिते मीर ठारे खान तालपुर जा जोड़ायल कुबा आहिनि, जेके हाकड़े ऐं पुराण जे कंधी ते हिन वक़्तु ज़बून हाली जो शिकार आहिनि। मुंहिंजे हिन सफ़र जो सहकारी साथी मोहम्मद मल्ला आहे। पटड़ी इहा ही है, ॿियो घर बर तो कोन आहिनि हिन पासे। वंगे वारियूं केटियूं माणकानी तालपुरनि जो तख़्तगाह रहियूं आहिनि। कलोड़नि ऐं मीरनि विच में 1783 में हालाणी वारी लॻंदड़ जंग में कलोड़नि खे तालपुर मीर शिकस्त ॾेई सिंध जा वाली बणिजी विया। हालाणी वारी फैसले कुन जंग में फातह सिंध शहदादानी तालपुर मीर फतेह अली खान जी सरबराही में मीर ठारो खान माणकाणी, मीर गुलाम अली खान माणकाणी, मीर अलेहार खान माणकाणी ऐं मीर बागे खान माणकाणी जंग में हिसो वठी मियां अब्दुल नबी कलोड़े खे शिकस्त ॾिनी। मीर ठारो खान तालपुर माणकाणी तमामु वॾो बहादुर जंगजू हो, उन करे मीर ठारे खान तालपुर खे माणकाणी मीरनि में चाकर एज़म सॾियो वेंदो हो। हालाणे वारी जंग में मीरनि पारां सिंध खे फतेह करण बैदि 1784 में तालपुर मीरनि सिंध खे 7 हिसनि में विरहायो, जंहिंमें 4 हिसा हैदराबाद जे शहदादानी तालपुरनि जे हिसे में आया, 2 हिसा मीर सोराब खान तालपुर खे मिलिया ऐं 1 हिसो मीर ठारे खान तालपुर जे हिसे में आयो। मीर ठारे खान तालपुर पंहिंजो तख़्तगाह वंगे में क़दीम हाकड़े ऐं पुराण जे वेकरनि वारनि केटिन में क़ाइमु कयो। केटिन में मीर ठारे खान तालपुर रहाइश जे लाइ किलो पिणु तइमीर करायो। उन खां अॻु में माणकाणी मीरनि जो तख़्तगाह लाड़ जे इलाइक़े फतेहपुर में हो ऐं उन वक़्तु वंगे जे इलाइक़े में निंदो खान बुरगड़ी सरदार हो, जंहिंजो तख़्तगाह निंदो शहर में हो ऐं इहो निंदो शहर सरदार निंदो खान बुरगड़ी जे नाले पुठियां अॼु बि आबाद आहे। वंगे जी केटिन में माणकाणी मीरनि जो 23 साल तख़्तगाह हो। माणकाणी तालपुरनि जी हुकूमत में लाड़ वारो इलाइक़ो जंहिंमें भटोरो, सिजावल, शाह बंदर, बदीन, वंगो, विलासो, मांजर, ककरालो, बंगार समेत मिरपुर खास ऐं टंडो अलियार वारा इलाइक़ा शामिल हुया।
हैदराबाद जे शहदादानी टालपुरनि ऐं माणकानी टालपुरनि जी मशहूरु वल वारी जंग खां पोइ माणकानी टालपुरनि पंहिंजो तख़्तगाह नओं शहर मीरपुर खां सॾे उते क़ाइमु कयो। वल वारी जंग सन 1218 हिजरी ऐं 1803 ईस्वीअ में वंगेवाह लॻ मरखां ॻोठ भरिसां लॻी, जंहिंमें हैदराबाद जे मीरनि जे लश्कर जा 410 ऐं माणकानी मीरनि जा 300 सिपाही मारिजी विया। हीअ जंग राति ताईं हलंदी रही। जंग एतिरी त शदीद हुई जो ॾींहं खां पोइ राति ताईं हलंदड़ जंग में तलवारनि जा चिमकाट परे परे ताईं खेवणनि जे तजलनि वांगुरु ॾिसण में पिया आया। हिन जंग में हैदराबाद जे मीरनि जी ज़ाहिरी तौर सोभ थी ऐं माणकानी मीरनि जी हार थी, लेकिन उन वल वारी जंग में हैदराबाद जे शहदादानी मीरनि जा चूंड सिपह सालार मारिजी विया, जंहिं सबबि हैदराबाद जे मीरनि जे फ़ौजी लश्कर खे वॾो नुक़सानु रसियो ऐं उन जंग सबबि हैदराबाद जे मीरनि जो फ़ौजी लश्कर तमामु घणो कमज़ोर थी वियो। उन जंग बैदि मीर ठारे खान टालपुर पंहिंजो तख़्तगाह मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो ऐं मीर बाग़े खान टालपुर पंहिंजो नओं शहर टंडो बाग़ो अॾायो, जेको हिन वक़्तु मीर बाग़े जे पुठियां टंडो बाग़ो सॼो वञे थो। मीर ठारे खान जा हिकु भाउ जेके हिन वक़्तु हुकूमत ऐं सिंध जे सकाफ़त खाते जी बेध्यानी सबबि ज़बून हालीअ जो शिकार थी भॼण ऐं भुरण लॻा आहिनि। ऐं ईअं असांजो ही तारीख़ी ऐं सकाफ़ती विरसो तबाह थी रहियो आहे। क़दीम हाकड़े ऐं पुराण जे पटनि ते वंगो जेको अयामनि खां सिंध जो क़दीम तारीख़ी माग तौरु सुञातो वञे थो, उते ही सिंध जो बचियल आख़िरी विरसो मीर ठारे खान माणकानी जा कुबा पिण तारीख़ जो हिकु अहम हिसो आहिनि, जेके वाघ धणियुनि जी बेध्यानी सबबि तबाह ऐं बर्बाद थी रहिया आहिनि। ही माग क़दीम हाकड़े ऐं पुराण जे वहकरनि ते वंगे मोड़ खां ॾखण तरफ़ अटकल 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे, पर उते पहुचण लाइ न रस्तो आहे ऐं न को रहनुमाई लाइ साइन बोर्ड लॻल आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत जे सकाफ़त खाते खे हिन तारीख़ी माग जी संभाल करे हिननि तारीख़ी कुबनि जी मरमत कराए त जीअं ही तारीख़ी माग तबाह थियण खां बची सघे, ऐं उन सां गॾु सिंध हुकूमत खे क़दीम हाकड़े ऐं पुराण जे कुदरती वहकरनि खे बहाल करणु घुर्जे, जंहिंसां हिकु त लाड़ जे ज़िले बदीन समेत ज़िले मीरपुर ख़ासि वारनि इलाइक़नि खे मुस्तक़बिल में पवंदड़ शदीद इम्कानी बरसाती ॿोॾनि खां बचाए सघिजे थो। ॿियो त वहकरनि जी बहाल थियण सां वहकरनि वारनि इलाइक़नि में बरसाति जे मुंद में ईंदड़ पाणी पोखी लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। उन सां गॾु कुदरती वहकरनि जी बहाल थियण सां वहकरनि जे किनारनि ते वणकारी करे माहौलियाती तबाही खां पिणु बची सघिजे थो, ऐं उन सां इहे कुदरती वहकरा चौपाए माल जे चारे जे लाइ वॾो चरागाह साबित थी सघनि था। उन सां गॾु जंगली जीवत जे लाइ पिणु फ़ाइदेमंद थी सघनि था, ऐं इहे कुदरती वहकरा सुठा सियाहती मर्कज़ पिणु साबित थी सघनि था। जी नादरीन, ही चैनल तव्हांखे पसंदि अचे त उनखे लाइक करियो, शेयर करियो ऐं सब्सक्राइब करियो।
छा आहे मुंहिंजी छा आहे असांखे खारायो था अच्छा तव्हां खायो न पुटु रोज़ खाऊंगा महिरबानी तव्हांजी सोचो टेस्ट करियूं था असीं साईं दिलि रखूं था पुटु जी तव्हां बि खायो पुटु वाह वाह ॾाढो मज़ेदार आहे यार महिरबानी महिरबानी यार तव्हांजी पुटु हुन वीचारो चांहि जी सलाह कई मुंहिंजा महिरबानी जी नादरीन ही चैनल तव्हांखे पसंदि अचे त उनखे लाइक करियो शेयर करियो ऐं सब्सक्राइब करियो